नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में वकीला बिरादरी पारां डिस्ट्रिक्ट बार घोटकी खां प्रेस क्लब ताईं अनोखो एहतजाज कयो वियो। मुल्क में वधंदड़ घाटे तोड़ महांगाई ऐं गुज़िरियल ॾींहुं पेट्रोल जी क़ीमतनि में ₹10.5 फ़ी लीटर महांगो करण ख़िलाफ़ वकीला बिरादरी पारां कोर्टनि जो बाइकाट करे साइकिलनि ते डिस्ट्रिक्ट बार खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट बार जे सदर एडवोकेट सदाम चंद, जॉइंट सेक्रेटरी एडवोकेट राव आसिफ अली, इम्तियाज अली, अब्दुल रूफ लाखो ऐं ॿियनि जी अॻवाणी में साइकिलनि ते रैली कढी वई। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त मुल्क में जॾहिं खां नाअहल PTI जी हुकूमत आई है, रोज़ ब रोज़ महांगाई वधंदी पई वञे। गरीब माण्हू हिकु टाइम जी मानी लाइ परेशान है, जॾहिं त हुकूमत रोज़ ब रोज़ अवाम ते महांगाई जा बम किराए रही है। अॻवान सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त पाण मुरादो मुल्क में वधंदड़ महांगाई जो नोटिस वठी अवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।